दोस्तों अस्सलाम वालेकुम। उमेद त ख़ुशि हूंदो तव्हांजी तबियत ठीकु हूंदी। जीअं त अॼु असां हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं नाले वारी सिंध जी अदाकारा रीमा तुनियो जे बारे में त रीमा तुनियो जी शादी थियल आहे या न। रीमा तुनियो जी शादी थियल आहे। रीमा तुनियो जी शादीअ खे तक़रीबन 3-4 साल थी चुका आहिनि। रीमा तुनियो सिंध जी तमामु बहितरीन अदाकारा आहे। उन जी ताज़ी सीरियल हाणे KTN ते हली रही हुई राज राणी, जंहिंमें हुन मोरा जो किरदारु अदा कयो। तमामु बहितरीन रीमा तुनियो राज राणी में किरदारु अदा कयो। रीमा तुनियो तमामु बहितरीन अदाकारा ऐं उन सां गॾोगॾु पिणु मॉडल बि आहे। त दोस्तो हीअ जेका तव्हां पिक्चर ॾिसी रहिया आहियो, इन पिक्चर में जेको माण्हू आहे इहो रीमा तुनियो जो मुड़ुसु आहे। तमामु बहितरीन शरीफ़ सुठो इंसान आहे रीमा तुनियो जो मुड़ुसु। ऐं दोस्तो हीअ वीडियो ई अॼु जंहिंमें असां तव्हांखे ॿुधायोसीं रीमा तुनियो जी शादी जे बारे में ऐं उन जे मुड़ुस जे बारे में। त दोस्तो जेकॾहिं तव्हां अहिड़ी वधीक मज़ीद मालूमात हासिलु करण जे लाइ ॾिसंदा रहो असांजो YouTube चैनल निज़ाम ऑफिशियल। ऐं हा दोस्तो, जेकॾहिं तव्हांखे इहो असांजो अॼोको वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर कयो। ऐं हा, जेकॾहिं तव्हां असांजे YouTube चैनल ते नवां आहियो त असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन बटन खे ज़रूरु दॿायो, जीअं असांजे नए ईंदड़ वीडियो जो अव्हांखे नोटिफिकेशन मिले। हाणे ॾींदा असांखे इजाज़त ऐं ॿीहर मिलंदासीं नए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।